हैदराबाद प्रेस क्लब जी सालियानी चूंड इलेक्शन कमेटी की निगरानी में प्रेस क्लब हैदराबाद में थी गुज़री, जंहिंमें साल 2017 ऐं 2018 लाइ डेमोक्रेटिक ग्रुप ऐं अकील इब्राहिम ग्रुप जे गॾियल उम्मीदवारनि सां सहाफ़ी दोस्त पैनल जे उम्मीदवारनि मुक़ाबिलो कयो। डेमोक्रेटिक ग्रुप जे गॾियल उम्मीदवारनि में सदर लाइ अब्दुल ख़ालिक चांडियो, जनरल सेक्रेटरी लाइ अमजिद इस्लाम अमजिद ऐं ख़ज़ानची लाइ एजाज़ लिगारी ऐं ॿिया उम्मीदवार शामिल हुआ। जॾहिं त सहाफ़ी दोस्त पैनल पारां वरी सदर लाइ महेश कुमार, जनरल सेक्रेटरी लाइ फारूक सूमरो ऐं ख़ज़ानची लाइ आतम मेंघवाड़ बीठल हुआ। वोटिंग लाइ पोलिंग जो अमल सुबुह जो 9 वॻे खां शाम 6 वॻे ताईं जारी रहियो, जंहिंखां पोइ इलेक्शन कमेटी ॿिन्ही ग्रुपनि जे उम्मीदवारनि जा वोट ॻणप करे कामयाब थियल उम्मीदवारनि जे हतमी नालनि जो ऐलान कयो। चूंडनि दौरान कामयाब थींदड़नि में सदर लाइ सिन टीवी न्यूज़ हैदराबाद जो ब्यूरो चीफ अब्दुल ख़ालिक चांडियो 159 वोट, जनरल सेक्रेटरी लाइ अमजिद इस्लाम अमजिद 153 वोट ऐं ख़ज़ानची लाइ एजाज़ लिगारी 152 वोट खणी कामयाब थी विया। अहिड़ी तरह गवर्निंग बॉडी लाइ ख़ालिद खोखर 164, लाला रहमान समूह 169, सोहेल सांगी 163 ऐं अली हसन 160 वोट खणी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी। हैदराबाद प्रेस क्लब जो सुठो डोमेन है। इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं ख़ुसूसन सिंधी मीडिया के हवाले से सिन टीवी जो रोल तमाम सुठो हैदराबाद में रहियो है। सो असां इंशाल्लाह सहाफ़ियुनि जा जेके भी इशूज़ आहिनि, प्रेस क्लब जा इशूज़ आहिनि, उन्हनि खे खणी अॻियां हलंदासीं, उन्हनि जी डेवलपमेंट लाइ कमु कंदासीं। तमामु वॾी अक्सरियत सां असांखे हिन बॉडीअ खे वोट ॾेई कामयाबु कयो आहे। त हिन बॉडी ते ज़िम्मेदारी थी थिए त प्रेस क्लब जे हवाले सां या सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़, उन्हनि जे सहूलियतुनि जे हवाले सां जेके बि शयूं मुहैया करे सघे थो प्रेस क्लब, या प्रेस क्लब जे हुन में डोमेन में अचनि था या दायरे कार में अचनि था, तो मैं समझा तो ही बॉडी बेहतर कम कंदी उन जे लाइ। प्रेस क्लब के हवाले से जो सहाफ़ी हैं उनके कुछ मसाइल हैं, जिसमें कैंटीन है या कुछ और दीगर मसाइल हैं, मेंबरशिप के मसाइल हैं। यकीनी तौर पे ये भारी जिम्मेदारी है। इस हवाले से जो शिकायतें जो उनकी जो दरख्वास्तें आएंगी उसको गवर्निंग बॉडी में मतलब जो रख के मुश्तरका जो गवर्निंग बॉडी का फैसला होगा उसके अंदर बिल्कुल उनकी मेंबरशिप भी की जाएगी और दीगर जो शिकायत है उसका भी अदाला किया जाएगा। सब खां वॾो असांजे साम्हूं जेको हिन वक़्तु टारगेट आहे उहो सहाफ़ियुनि जी कॉलोनी जो आहे। जेके सहाफ़ी ग़रीब असांजा दोस्त आहिनि, असां जहिड़ा जिन्हनि वटि पंहिंजी रिहाइश जे लाइ पंहिंजो घर कोन्हे, उन्हनि जे लाइ प्लाट जो वॾो मसइलो आहे। असां उन जे लाइ भरपूर कोशिशि कंदासीं। नई इलेक्शन थिया, नया उहिदेदार आया आहिनि ऐं उन्हनि सां असांजूं उम्मीदूं इहो आहिनि त हक़ सच जी ॻाल्हि कंदा। प्रेस क्लब हैदराबाद जी चूंड बैदि डेमोक्रेटिक ऐं अकील इब्राहिम ग्रुप जी कामयाबी ते संदन हामी उम्मीदवारनि ऐं सहाफ़ियुनि दोलनि ऐं शरनाइनि ते रक़्स करे भरपूर नमूने आजियां कई। कैमरामैन शाहिदरीन सां गॾु इम्तियाज़ खोसो, सिन टीवी न्यूज़ हैदराबाद।